जीएसएन जीए लतीफ़ जी असांजो क़ाइद इनकलाब मोहतरम रसूल बख्श पली जो साथी मुंहिंजो नालो ज़ोहेब अली कलमती आहे ऐं सुजाग ॿार तहरीक जो मरकज़ी सीनियर नायब सदर आहियां। असांजी सिंधु दरिया ते जेके क़ातिल 6 कैनाल निकिरी रहिया आहिनि उन्हनि सिंधु दरिया खे बचाइण जे लाइ सुजाग ॿार तहरीक जी 22 मार्च मंझंदि जो 3 वॻे L7 गुलशन हदीद सिंधु चौक ताईं पैदल मार्च कढी वेंदी जंहिंमें असांजा बिरादर साफ़ी जेके आहिनि उहे ऐं मलीर जी जेका असांजा आवाम भाइर जेके बि आहिनि ऐं उन्हनि खे असां गुज़ारिश करियूं था ऐं दावत था ॾियूं त उहे असांजे प्रोग्राम में शिरकत कनि, पंहिंजा ॿारड़ा वठी अचनि ऐं पाण पंहिंजे सिंधु दरिया जी मालिकी करियूं। पाणी जेको आहे सो इंसान जे ज़िंदगीअ जो मेन जियापो आहे। पाणी बिना सिंधु पंहिंजो साहब आहे ऐं सिंधुअ खां सवाइ पाण जी कोन सघंदासीं। पाणी अहम ज़रूरी शयूं आहिनि। पाणी खे बचाइण जे लाइ ही साइंसी ऐं सुजाग ॿार तहरीक जेका आहे असांजी उनजो रैली कढी वेंदी 22 तारीख़ ते। उन जे लाइ दावत खणी आया आहियूं अवामी प्रेस क्लब ते महमूद ॻोठ ऐं उमेदु आहे त सभु तव्हां असांखे भरपूर पंहिंजो साथ ॾींदा। वॾी महिरबानी।